शाह साईं जे बेत वांगुरु बिहार मिलण जी उमेद थे भलाए न जिन कजन खे फिराक जी गाह गाए धार कयो उन्हनि जो ॿीहर गजण सोखो न हूंदो आहे मुमल। इएं त न चओ मल्हार, तूं त इएं न चओ। जे दिल जे हथ मां उमेद जो पांध छॾाइजी वियो त मां जी कान सघंदसि। ॼण त मुंहिंजे लाइ हाणे ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। विछड़े जो जबल कटींदे कटींदे हथनि में ॾार पची आहे, पर अञा ताईं का बि घिटी निकिरी न आहे सघी। पोइ दिलि चवंदी आहे काश काश पर हुजनि ऐं तोड़े उॾामी अचे पहुचां। मां समाज जा सभु बंधन टोड़ण लाइ तैयार आहियां, पर मल्हार जेकॾहिं न तूं थोड़ी हिम्मत करी। इहो असांखे ओॾी महिल सोचणो हुयो जेॾी महिल असांखे अलॻि कयो वियो। हाणे त घणी देरि थी वई आहे। मल्हार, मोहब्बत में कॾहिं बि देरि न थींदी आहे। ही त उहो वण आहे जेको हर मुंद में मेवे ते रहंदो। शजर जी शाख के निवाए झोल भरणो, पोइ ज़माने जी मर्ज़ी आहे, जेको चाहे सो करे। खान बहादुर ताईं न्यापो पहुतो आहे ऐं जेकॾहिं हुनखे ख़बर पई बि हूंदी त छा थो करे सघिजे। सूबेदार जा त पैसा खाइल आहे, सो बस हाणे त ख़ुदा ई ख़ैर करे। अरे वञो ने जोखियूं बचे रखे ॿाहिरि वठी अचो। जी सर। माफ़ कजां सालिह, मां पंहिंजे ईमान जो सौदो करे छॾियो आहे, सो अॼु राति तोखे मरणो पवंदो। मौत खां मां नथो ॾुजां, मौत बरहक़ आहे। जेका राति क़बर में थियणी आहे सा राति ॿाहिरि न थींदी। सूबेदार मूंखे सिर्फ़ु हिकु चिंता थी खाए, पंहिंजे भेण ऐं गुंगे भाउ जी। ज़ाहिर ॻाल्हि आहे, इहा ॻणती तोखे न हूंदी त ॿियो कंहिंखे हूंदी। बहरहाल का आख़िरी ख़्वाहिश, को भेण भाउ ॾे को न्यापो ॾियणो अथई त ॿुधा। को बि न्यापो न, तूं पंहिंजो कमु पूरो कर। हाणे हिनखे वठी हलो, हाउस ते रखोसि, राति हिन जो इनकाउंटर कंदासीं। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।